मेरी खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी, प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे राम आएंगे प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम राम आएंगे। बोल सियावर रामचंद्र की जय। बोल सियावर रामचंद्र की जय।
सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया, सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, जय जय सिया राम, हाँ सिया राम जय जय सिया राम, सिया राम जय जय सिया राम। बोल सियावर रामचंद्र की जय। बांकी बिहारी लाल भगवान की। ओम सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की। ओ चंदन कण बि मण थींदो आहे चवंदा अमृत बाक़ी दान न ॾिनो अंदर वारो पीव तो मां वरी राधे ये बढ़िया मिठो अमृत अथव हा न खंड वारो वीरल भगवान वारो खंड न मिलाईंदा अथव। हरे राम। हाणे वरी खंड विझनि था त ईअं लॻे थो थोरी बर्फ़ बि मिलाए छॾनि, वरी लॻे थो थोरो ईअं रसना वांगुरु कलर बि थोरो चेंज करे छॾनि। हरे राम। प्रसाद में स्वाद बुद्धि न हुजणु खपे। सम्झो था बिट्टू राम, सम्झो था न? हाँ, बिट्टू बि असांजा सत्संगी श्रोता आहिनि, भले बाल उमिरि में आहिनि। हा, और सुरेशानंद बि श्रवण कंदा आहिनि, पर उहे थोरो हाणे चंचल स्वभाव जा थी विया आहिनि थोरा। हरे राम। हरे कृष्ण। बोलो जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। बाबा साधु राम साहेब, बाबा धनुराम साहेब, बाबा राम प्रसाद साहेब, बाबा हरि शरण राम साहेब, बाबा नारायण दास साहेब, बाबा आनंद राम साहेब, बाबा भगत राम साहेब की जय। जय श्री राधे नमः पार्वती पतये हर 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 हर। आयो लाल सबई चो। अरे वो भजन तो मोकली कोन हुन में पेज में मोकली वीडियो हुनजी स्क्रीन शॉट थींदी आहे न,
कोने ऑडियो आइडियो तो के मां ये लाइ घणा कया नी तो बटन दबाईंदी हिते फोटो ईंदे वीडियो रिकॉर्डिंग जो उन में दबाईंदी त लाल बटन ईंदे वरी दबाईंदी तो वो घुमंदो वेंदा ये पाण ई वो जेतिरी देर रखंदी ओतिरो उन में तो की सिर्फ नंढी नंढी ॻाल्हियूं न ईंदियूं उन सां पोइ ठही वेंदो उहो वरी पेज में मोकिले छॾो ॾे मां त चई छॾियो संगत खे ओहो अॼु मोकिले छॾियसि सुभाणे त 16 अगस्त थी वेंदी सुभाणे थोरी ॾिसंदा वरी माण्हू हा न भाई हरे राम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस हरि ओम भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा पीतांबरा दरुण पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात तत्वमहम न जाने अहम न जाने महम न जाने हरे राम श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद हरे राम हलो भाई एॾा भजन आहिनि ॾिसो पंहिंजा ई भजन असां काथे था ॻायूं एॾा ॾींहं थी था वञनि जेके भजन न ॻाया वेंदा आहिनि न त पोइ उहे ख़बर अथव काॾे वेंदा आहिनि ॿुधायो काॾे वेंदा आहिनि जेके न ॻाया वेंदा साईं उहे काॾे वेंदा कागरनि में रहिजी वेंदा काॾे वेंदा उहे चओ हरे राम रहिजी वेंदा न कापीअ में डायरीअ में नोट्स बुक में तंहिंजे करे ॻाइणु खपनि भाई हे ॾिसो केॾी प्यारी धुन आहे बढ़िया भजन केॾा घटि ॻाया आहिनि असां सांवरे मेरे सांवरे सांवरे मेरे सांवरे शाम शाम जप ले प्यारे सुबह और शाम राधे राधे जप ले प्यारे सुबह और शाम हाँ श्यामा श्यामा जप ले प्यारे सुबह और शाम शाम के बिना मिले कहीं भी ना आराम हाँ जी कृष्ण के बिना न मिले कहीं भी आराम तो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम 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 हो राधे श्याम
राधे श्याम 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 राधे श्याम। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। ओ सुख श्याम बिना कभी किसे नहीं मिला रे। सुख श्याम बिना कभी किसे नहीं मिला रे। ओ कर शुक्र सदा और किसी से न गिला रे। कर शुक्र सदा और किसी से न गिला रे। कि मुरलीधर माधव को जप ले आठों याम। मुरलीधर माधव को जप ले आठों याम। शाम के बिना मिले कहीं भी नाराम। शाम के बिना मिले कहीं भी नाराम। ओ राधे श्याम राधे श्याम। ओ राधे श्याम 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 राधे श्याम। राधे श्याम। ओ नाम की महिमा वेद ग्रंथ गा नहीं सकते। नाम की महिमा वेद ग्रंथ गा नहीं सकते। नाम जी महिमा, नाम की महिमा वेद ग्रंथ गा नहीं सकते। की महिमा वेद ग्रंथ गा नहीं सकते। और ऋषि मुनि साधु संत अंत पाने। मुनि साधु संत अंत पा नहीं सकते। हाँ ऋषि मुनि साधु संत अंत पा नहीं सकते। मुनि साधु संत अंत पा नहीं सकते। और कह नहीं सकते हैं खुद वो बंसी वाले श्याम। कह नहीं सकते हैं वो खुद बंसी वाले श्याम। ओ शाम के बिना मिले कहीं भी ना आराम। शाम के बिना मिले कहीं भी नाराम। ओ राधे श्याम राधे श्याम। राधे श्याम 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 राधे श्याम। हरि बोल श्री राधे। हो राधे श्याम राधे श्याम। राधे श्याम राधे श्याम। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। आनंद नाम व्यापार छोटा नहीं है। आनंद नाम व्यापार छोटा नहीं है। कहिड़ो व्यापार आहे? सांस दो नाम लो। ऐं न बि अगरि ख़र्च कंदव त सांस त निकिरी रही आहे, हर क्षण घटि थी रही आहे, हा न। इहो व्यापार करे वठो। गुरुजन बि चयो सच वापार करहु वापारी। इहो ई व्यापार करण त असां आहियूं, लेडीज़ एंड जेंट्स ऑल सभी। ये व्यापार केवल पुरुषनि जो न आहे, सभिनि जो आहे। बचपन खां बिल्कुलु आख़िरीअ तक इहो वापार हलणु खपे। हरे राम सचो व्यापार। आनंद नाम व्यापार छोटा नहीं है। आनंद नाम व्यापार छोटा नहीं है। सुनो नाम कृष्ण भगवान से भी छोटा नहीं है। नाम कृष्ण भगवान से भी छोटा है। ओ श्याम नाम से प्रभु हो जाते हैं गुलाम। श्याम नाम से प्रभु हो जाते हैं गुलाम। शाम के बिना मिले कहीं भी ना आराम। शाम के बिना मिले कहीं भी नाराम। हो शाम शाम जपले प्यारे सुबह और शाम। शाम शाम जपने प्यारे सुबह और शाम। शाम के बिना मिले कहीं भी ना आराम। शाम के बिना मिले कहीं भी नाराम। राधे राधे श्याम राधे श्याम। राधे श्याम 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 राधे श्याम। राधे ओ राधे श्याम राधे श्याम। राधे श्याम राधे श्याम।
बोलो राधे श्याम भगवान की। हरे राम। नामदेव महाराज जी कथा ईंदी आहे कि नामदेव महाराज जंहिं नगर में रहंदा उते हिकिड़ो वॾो सेठ रहंदो, उन वॾो भंडारो कयो, भंडारो करे उन सभिनि खे दान ॾिनो। चओ हरे राम। सोन जो दान। जेके बि संत महात्मा ब्राह्मण हुआ, लेकिन मज़े जी ॻाल्हि आहे, उनखे पंहिंजे अहंकार खे पुष्ट करणो हूंदो त सभु अचनि वठी वञनि। सभु आया, लेकिन संत नामदेव महाराज न आया। चओ हरे राम। कि ॾाढो चई मनाए, जॾहिं न आया त वरी कुझु माण्हुनि खां चवाई, संतनि खां नामदेव, लेकिन चयूं भाई मूंखे सोन जी ज़रूरत कोन्हे, मां काॾे क़दम स्वर्ण दान। जंहिं वटि श्याम सुंदर रूपी असली हीरो मिली वियो, पोइ काॾे करे धन दौलत। लेकिन हुन चई न साईं कृपा कयो, मुंहिंजी ख़ुशीअ जे लाइ दया कयो, सभिनी वरितो आहे, कृपा कयो कि मूंखां तव्हां वठो। ॿियनि खे जेतिरो ॾिनो आहे तव्हांखे मां 20 गुना वधीक ॾींदुमि, जेतिरो चओ ईअं भरे ॾियां तराजू तव्हांखे। अच्छा अहिड़ी ॻाल्हि आहे, मूंखे वधीक ॾींदव? हा हा तव्हांखे वधीक ॾींदुमि। त पोइ हिकु कमु कयो, कहिड़ो? मां तराजूअ ते कुझु रखां थो, उन जे बदिले में तव्हां जेतिरो सोन अचे उहो तव्हां असांखे दान ॾिजो। चओ हरे राम। हरे कृष्ण। चई हा ठीकु आहे साईं, पर सोची अलाए छा रखंदो। वैसे तव्हां छा रखंदो? चई भाई तराजू तूं खणी अचु, मूंखे जेको रखिणो आहे उहो रखंदुमि, ऐं ओतिरी शइ रखंदुमि जेकी तराजूअ में ईंदी, हा न। हाथी घोड़ा थोड़ी अचे रखंदुमि तराजूअ ते। तराजूअ में जेको सामान ईंदो ओतिरो ई रखियो वेंदो। ठीकु आहे साईं, मूंखे मंज़ूर आहे। नामदेव महाराज विया, हुन सोनो वोनो घुराया, अलॻि अलॻि डब्बा घुराया, पेटियूं घुरायूं, ॾाढो बंदोबस्तु कयो, काफ़ी सोन रखियो। भई पतो न केतिरो सामान रखंदा, उन हिसाब सां। और जी नामदेव महाराज आया, वो सोनो वोन जो सभु बंदोबस्तु करे बीठो, कई हज़ारनि जी भीड़ इकट्ठी थी वई। कमाल आहे। तॾहिं नामदेव महाराज उन तराजूअ जे ॿिए पलड़े ते तुलसी पत्र रखियो, तुलसी माता जो पत्र। जी कमाल था कयो, हे ॿियो बि कुझु रखंदो? चई न एतिरो ई। एतिरे में छा तुरंदो? तुलसी पत्र जो वज़न केतिरो? कॾहिं तोरे ॾिठो अथव? छो तोरींदो? तव्हांखे कहिड़ी खुटी खयो आहे जो तुलसी पत्र जो वज़न तोरींदो? ॾिसण सां ई पतो पइजी वेंदो आहे केतिरो हल्को आहे न भाई। कॾहिं अहिड़ो हिसाब किताब आयो कोन्हे न तौल वारो। हरे राम। उन जहिड़ी भारी शइ बि काई कोन्हे, ऐं वज़न सां ॾिसंदो त उन जहिड़ी हल्की शइ कोन्हे। भारी इन करे आहे कि हिकु बार कृष्ण भॻवानु उन खां वज़न में नंढा थी विया, भॻवानु कृष्ण। अच्छा हाणे हिते वैज्ञानिक परीक्षण करणु अगरि माण्हू अचनि, घरे ई कीअं थींदो असां तोरे था ॾिसूं त थोरी न थींदो। छो जो भक्ति जेकी आहे उहा भाव जी शइ आहे, जांच पड़ताल जी, जिद जी, हठ जी उहा शइ न आहे। विज्ञान चवंदी आहे त असां बसि ईअं खोले ॾिसूं, भॻवानु अंदरि आहे त चवंदा किथे आहे। इन रीति सां थोरी न भॻवानु मिलंदा आहिनि। भॻवान त भाव सां नज़र ईंदा आहिनि। उन ॾींहुं तव्हां ॿुधो गऊ माता में भॻवान जो दर्शन थियो त नामदेव महाराज चयो ॾिस भैया सेठ जी नखरा न कयो, ॼणो तो त जो न त मां वञां थो, इन में जेतिरो ईंदो मां वठंदोमांव, बसि तव्हांजो पलड़ो थोरो सो हेठि थिए। पोइ बि आख़िर कुझु एकाध तोलो कुझु त ईंदो? चई हा कुझु त ईंदो, छो जो तराजू हेठि त थिए, उनखे कुझु त वज़न खपे। ठीकु आहे महाराज, नथा मञो त असां छा कयूं, असां त तव्हांखे वधीक पिया ॾियणु चाहियूं। नामदेव महाराज खिलण लॻा। जीअं तुलसी पत्र रखियऊं त उन्हनि हिकिड़ो ॾिठो नंढो सो हिकिड़ी मुंडरी रखी, जीअं हीअ पाती आहे ॾिसो नंढी सी, इन में बढ़िया हेठि थी वेंदो। तुलसी पत्र हेठि न थियो, शायदि तराजू में गड़बड़ आहे। हिकिड़ी ॿी मुंडरी रखी, तुलसी पत्र हेठि, हेॾे झुकियो न उहो मुंडरीअ वारो पलड़ो। चओ हरे राम। हरे कृष्ण। हे हरि। वरी ॿ टे मुंडियूं रखी, कंगन रखी, लेकिन कमाल आहे
तुलसी पत्र वारो जेको पलड़ो हिकदम भारी चिपकी पियो। ये साईं गड़बड़ त ना आहे तराजू में, ये खणी ॾिसो तो तराजू भी ठीक हुई। आखिर पूरो पलड़ो भरे छॾियईं। जेतिरा सोन जा कंगण हार ऐं मुंडियूं हुयूं, पाइजेब हुई ऐं पायल हुई, जेके भी सामान आए पूरो भरे छॾियईं। लेकिन मजाल आहे पसीना अची विया सेठ जी खे। और वरी सभु माण्हू बीठा आहिनि त वरी पंहिंजे मान सम्मान जो भी सवाल थींदो आहे। हाणे बेइज़ती थियण लॻी। अरे नामदेव महाराज चवनि था ॾियो न सेठ जी, तव्हांजो चओ पिया हेतिरी हल्की शइ रखी अथव, नंढी शइ, एतिरो त ॾियो पहिरियों। तॾहिं पूरो सोन रखी छॾियईं। जॾहिं टस सां मस न थियो, तुलसी पत्र वारो पलड़ो भारी थी वियो, तॾहिं चरणनि ते किरी पियो। जी सच ॿुधायो या कहिड़ी शक्ति आहे? चऊं ॾिसो वञी तराजूअ में जीअं ॾिठो त आहे, बसि हिकु ई तुलसी पत्र, तराजू बि ठीकु आहे। जीअं हाणे थोरो अञा ठीक सां ॾिसो वञी। साम्हूं विया त उन तुलसी पत्र ते लिखियल हो हरे राम हरे कृष्ण। भगवान जो नाम लिखियल हो। चओ जय श्री कृष्ण। त एॾी वॾी शइ आहे। नामदेव चवण लॻा, अरे प्यारा तूं त 2-4 किलो खणी आवा न, 5, 8, 10, 20 किलो जेको सोन खणी आवा। अरे सॼी दुनिया जी दौलत रखंदे तॾहिं बि हे पलड़ो भारी ही रहंदे। चओ हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। नौ साज लगी हो बढ़िया ना, बटन दबजी आते हैं। इन तरह भगवान जो नालो आ प्रेमावतार। भगवान जो नालो आ भावग्राही जनार्दन। एक तरफ छा हुयो संपत्ति हुई और ॿिए तरफ भाव हुयो। हाणे भाव भारी पइजी वियो। भगवान भाव ग्रहण कंदा आहिनि। ऐं भगवान जो हिकिड़ो नालो आहे विश्वंभर। सम्झो था, सॼे विश्व जो भरण पोषण करण वारा, विराट जा ब्रह्मांड पंहिंजे रोम रोम में समाइण वारा। केरु पुॼंदो, केरु बराबरी करे सघंदो? चओ जय श्री कृष्ण। ऐं उहे ई भगवान जेके प्रेम जे वस अची करे गोपिन सां नचण लॻंदा आहिनि, गीत ॻाइण लॻंदा आहिनि, मुरली वॼाइण लॻंदा आहिनि, कबड्डी खेॾण लॻंदा आहिनि, ग्वाल बालनि सां मिली करे हिक ॿिए जो जूठो खाई वठंदा आहिनि। जबकि असांजे धर्म में त मनाए कि जूठ न खाइजे न खाराइजे, हा न भाई। असांजा जेके दोस्त यार हूंदा आहिनि चवंदा आहिनि जूठो खाइण सां प्रेम वधंदो आहे। असांजी उहा ॻाल्हि न आहे, असांजो उहो प्रेम न आहे। लेकिन भगवान जी ॻाल्हि अलॻि आहे। भगवान प्रेम जो अवतार आहिनि। राम है केवल प्रेम प्यारा, जान ले सोई जानन हारा। लीलाऊं कंदा आहिनि, अहिड़ी कृपा कंदा आहिनि। ग्वाल बालनि सां वेंदा आहिनि। भागवत में केॾो प्यारो वर्णन आहे। पोइ ग्वाल बाल डुक पाईंदा आहिनि। ॾिसो केरु तो भगवान खे पहिरियों स्पर्श करे, केरु तो छुए भगवान खे, ऐं भगवान खे स्पर्श कंदा आहिनि। केॾो उन्हनि खे आनंद ईंदो आहे। कोई गले लॻाईंदो आहे भगवान खे, कोई गलबैया विझंदो आहे। भगवान जेॾीमहिल थकी पवंदा आहिनि, सुखदेव जी चवनि था परीक्षित त कोई बड़ भागी ग्वाल बाल जंहिंजे गोद में भगवान पंहिंजो मस्तक रखी करे ऐं वण जे छांव में आराम कंदा आहिनि। भागी ग्वाल बाल उन्हनि जो उन्हनि जा चरण दॿाईंदो आहे, उन्हनि जी सेवा कंदो आहे, पतनि जो विञणो ठाहे करे उन्हनि खे हवा कंदो आहे। रस्सी खणंदा आहिनि, हिक तरफ़ ग्वाल बाल, ॿिए तरफ़ बलराम जीअ सां, पोइ रस्सी पकड़े करे खीचातानी खेॾंदा आहिनि। उते वन में जेके जेके जीव पक्षी पशु हूंदा आहिनि उहे जीअं जीअं कंदा आहिनि उन्हनि जी ख़ूब नकल कंदा आहिनि। ॾेडर ईंदो आहे जीअं टर टर कंदो आहे, सभु ग्वाल बाल उन जी नकल कंदा आहिनि। ॾेडर ई घबराइजी वेंदो आहे त मुंहिंजी जात वारा ई था लॻनि, हिननि जी आवाज़ त मिले थी पई मूंसां, कद काठी बसि अलॻि अथनि। टपो ॾेई हली वेंदो आहे वीचारो तालाब में, पतो न आहे नई कोई प्रजाति आई आहे।
मोर जो नचण लॻंदो आहे पंख फैलाए करे, ग्वाल बाल बिल्कुलु उअं ई नचण लॻंदा आहिनि, अहिड़ा ठुमका हणंदा आहिनि अलॻि अलॻि, मोर बि वीचारो दंग रहिजी वेंदो आहे। चओ हरे राम। इन तरह सां कई लीलाऊं भॻवान कंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद। ऐं वरी नंदगांव जे पासे में अथव बरसाना। बरसाना उतो राधा रानी उन्हनि जो गांव आहे, नगर आहे। उते जेके गोपियूं आहिनि, राधा रानी जी सखी सहचरियूं, उन में अष्ट सखियूं विशेष आहिनि। त ॾाढी उन्हनि में धूम प्रेम लॻल हूंदो आहे। गोपियूं कृष्ण खे चिड़ाईंदियूं, श्री कृष्ण वरी उन्हनि खे चिड़ाईंदा आहिनि। इन तरह रोज़ आनंद जी बरसाति थींदी रहंदी आहे। हिकु ॾींहुं गोपियूं अची करे भॻवान कृष्ण खे चवण लॻियूं कि हिनखे केरु पुछंदो वीचारो, हिकु त कालो कलूटो आहे, हा, वरी हिन जो जेको राधा रानीअ सां संबंध जुड़ी वियो आहे, इन करे सभु हिनखे आवादुर ॾींदा आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। वरी ॿी गोपी चए थी, हा हा हा, कोई न कोई बहानो करे ॾिस त जॾहिं बरसाने भॼी वेठो आहे। पहिरियों त वीचारो ईअं भैंसियूं गायूं चराईंदो रहंदो हो, और जॾहिं राधा रानीअ सां संबंध जुड़ियो अथसि त हे मस्तु कंधो मथे करे हलंदो आहे बि कि वॾो मालिक बणिजी वियो। चओ हरे कृष्ण। पहिरियों भैंसियूं चराईंदो भॻवान, गायूं चराईंदो बसि। लेकिन ग्वाल बाल चवनि था अहिड़ी ॻाल्हि न आहे, असांजा कन्हैया घटि न आहिनि, कोई फ़र्क़ु न आहे, असांजा भक्तनि जा प्यार आहिनि, दिलनि जा दुलार आहिनि, सारे जग खां इहे सभु न्यारा आहिनि, सभिनि जा सहारा आहिनि। वरी गोपी चवनि थियूं, ॾिस त सही, पाण ई जेको सिधो न आहे त ॿियनि खे काॾो सिधो कंदो। 8 जॻहियुनि तो टेढ़ो आहे। बाक़ी कंहिंखे चवंदा आहिनि, बाक़ी यानी वक्र, वक्र यानी टेढ़ो, कंधु टेढ़ो त हिन जा हथ टेढ़ा, त कमर टेढ़ी, त वरी टंगूं टेढ़ियूं, त वरी हाल बि टेढ़ी, हर शइ टेढ़ी टेढ़ी। चओ हरे राम। तॾहिं आख़िर गोपी चवनि थियूं, कॾहिं मखण थो चुराए, कॾहिं असांखे सताए थो, कॾहिं कूड़ियूं ॻाल्हियूं थो फैलाए, हा, पंहिंजो रोब थो ॾेखारे पियो। वरी ग्वाल बाल साम्हूं आया, भॻवानु रोकियो, बीहो हिते। भॻवानु चए थो, गोपियो मां तव्हांजो छा बिगाड़ियो? हिन जी चवण में छो था अचो? दोस्तनि खे छॾियो तव्हां? हा, मां त सिधो साधो, मां कयो छा आहे, तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? केवल अची करे गायूं त चराईंदो आहे, केवल तव्हांखे मिठी मुरली त ॿुधाईंदो आहे, तव्हांजो दिलि बहलाईंदो आहे, ॿियो छा कयो आहे? चओ हरे राम। भॻवानु अहिड़ो सिधो साधो थी ॾेखारियो, एॾी चिकनी चिपड़ी ॻाल्हियूं ॻाल्हायूं कि वीचारियूं गोपियूं चुप थी वियूं। पोइ वरी चओ हरे राम। उहो ई हे भाव हिन भजन में। अचो भाई, तव्हां कई बार ॿुधो आहे भजन, इहो भजन बि काफ़ी ॾींहंनि खां काथे ॻायो आहे। ओ नाचे नंद जी का लाला, नाचे गिरधर गोपाला, नाचे गोकुल का ग्वाला, ओ नाचे अमृत का प्याला। श्याम राधे श्याम राधे, श्याम राधे श्याम राधे। नाचे नंद जी का लाला, ओ नाचे गिरधर गोपाला, नाचे गोकुल का ग्वाला, नाचे अमृत का प्याला। अरे बाहर से ये सीधा लागे, समझी वञो केर तो चए। कृष्ण जी जेॾी महिल पेशी अचे सम्झो इहा वाणी जेकी आहे गोपिन जी आहे, हा न। और जो सफ़ाई अचे त सम्झो इहो कन्हैया जी मंडली आहे, पाण ई सम्झी वञिजो भाई। अरे बाहर से ये सीधा लागे, बाहर से ये सीधा लागे, अंदर का है काला। ओ श्याम राधे का दीवाना, रोज करके बहाना, ओ चला जाए बरसाना, हाँ इससे मैंने पहचाना। अरे तेरी मेरी कुछ ना जाने,
हाँ तेरी मेरी ये ना जाने सबसे है अनजाना, श्याम भक्तों का प्यारा ये दिलों का दुलारा, ओ सारे जग से है न्यारा, सारे जग से है न्यारा, ये है सबका सहारा। अरे टेढ़ी चाल चलन है इसकी, टेढ़ी चाल चलन है, टेढ़ी चाल चलन है इसकी, तभी तो है कंवारा रोज माखन चुराए, रोज माखन चुराए, गोपियों को सताए और झूठी बातें बनाए और रौब अपना दिखाए। श्याम राधे सखी श्याम राधे, कृष्ण राधे कृष्ण राधे। अरे मैंने क्या बिगाड़ा, मैंने क्या बिगाड़ा, मैंने क्या बिगाड़ा। समझो ता केर तो चे भाई हाणे श्याम सुंदर भगवान ता चवन, अरे मैंने क्या बिगाड़ा, हाँ मैंने क्या बिगाड़ा, मुझे हर कोई सताए, मैं तो गैया चराऊं रोज बंसी बजाऊं, मैं तो गैया चराऊं रोज बंसी बजाऊं, मैं तो सबको रिझाऊं गीत आनंद के गाऊं। ओ श्याम राधे श्याम राधे, श्याम राधे श्याम राधे। अरे मैंने क्या बिगाड़ा, मुझे हर कोई सताए, मैं तो गैया चराऊं मीठी मुरली बजाऊं, मैं तो सबको रिझाऊं गीत आनंद के गाऊं। हो नाचे नंद जी का लाहला, ओ नाचे गिरधर गोपाला, नाचे गोकुल का ग्वाला, ओ नाचे अमृत का प्याला, हाँ नाचे अमृत का प्याला। बोलो राधे श्याम भगवान की, श्री कृष्ण गोविंद। याद रखजो जॾहिं भी झगड़ो थींदो न भक्त ऐं भगवान में, प्रेमी ऐं प्रियतम में, त हार कंहिंजी पक्की आहे, भगवान जी पक्की आहे। हारींदा हमेशा भगवान ही। चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। एक बार भगवान डड्डी बोरा खेॾनि पिया, पुठीअ ते खणी करे जेको हारे उहो घुमाईंदो आहे न, त श्रीदामा खां हारजी आहे भगवान, श्रीदामा जीते हो। सभु नचण लॻा कि हिनखे कॾहिं हारींदे ॾिठो ई कोन्हे, अॼु पहिरियों बार हारजी वियो आहे। त वीचारा भगवान कुझु चवनि ई कोन था। ओ कन्हैया तोखे डड्डी बोरा खणणो पवंदे? चवनि था हा मतां सम्झे न 9 लख गायूं तो वटि, मां कुझु चए मतां सम्झे ब्रजराज जो पुटु आहियां नंद बाबा जो, कि भैया मां कुझु चवां काथे थो। चओ हरे राम। ईअं आड़े हथ वठंदा भगवान खे। वाकई सूरदास महाराज खे लिखणो पियो कि हरि हारे जीते श्रीदामा, श्रीदामा वो जीते। राधा रानी जो भाव श्रीदामा, खेलन में को काको गुसैया। हरे राम। अब भरत महाराज जरी भगवान वनवास विया त रोअन पिया। माता कौशल्या पुछे थी, पुत्र भरत तू दुखी आ, छाजे करे तो रोए? सजी अयोध्या त श्री राम जी के याद थी करे। भरत जी चवण लगा, मैया माता मूंखे यादि अची वई, बचपन में जॾहिं असां खेॾंदा हुआसीं त अक्सर मां जीते वेंदुमि,
राम जी हारजी वेंदा। पोइ जॾहिं मां ध्यान सां ॾिठो त मूंखे पतो पइजी वियो कि राम जी पाए छॾींदा। मां सम्झी वियुमि कि राम जी पाण हारे था वञनि जानबूझ करे कि मुंहिंजो भाउ ख़ुशि थिए, उनखे विजय जी ख़ुशी मिले। चओ हरे राम। कौशल्या माता प्यार करे भरत खे चए थी पुट ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर तोखे जॾहिं पतो पइजे त पोइ तूं छाजे करे जीतींदे, तूं छो न हारजी वेंदे? चई मां इन करे न हारजी वेंदुमि कि मुंहिंजे जीत में राम जी खे ख़ुशी थींदी। कि राम जी हारींदा हा, मां जीतींदुमि त उन जे चेहरे ते जेकी प्रसन्नता ईंदी मुंहिंजे राम भैया जे, उहे जेतिरो प्रसन्न थींदा हा, आनंदित थींदा हा, इन करे मां जीत बि स्वीकार कंदुमि, भॻवान खे हाराए बि छॾींदुमि कि भले भॻवान हारजी वञनि, पर मुंहिंजे जीतण सां उन्हनि खे कहिड़ी प्रसन्नता थी मिले। ये प्रेम भाव जा जेके रस्ता आहिनि अजीब आहिनि, आहा अनोखा आहिनि, पतो ई न पवंदो आहे। श्री कृष्ण गोविंद जय गोविंद गोविंद गोपाला। हो जय जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला। जय जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला। जय जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला। हो जय जय मुरली मनोहर नंद लाला। हो जय गोविंद गोविंद गोपाला। सभी चो भाई। जय जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला। जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोपाला। जय जय नंद लाला। जय गोपाला। जय जय नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला। हो जय जय मुरली मनोहर नंद लाला। क्या वो स्वभाव पहला सरकार अब नहीं है। बिंदु जी महाराज। हाँ। दीनों के वास्ते क्या दरबार अब नहीं है। तां भी गायो।
या तो दयालु मेरी दृढ़ दीनता नहीं है, या तो दयालु मेरी हे हरि दृढ़ दीनता नहीं है। या दीन की तुम्हें अब दरकार ही नहीं है, माया दीन की तुम्हें अब दरकार अब नहीं है। जिससे कि द्विज सुदामा त्रैलोक्य पा गया था, जिससे कि तुझ सुदामा त्रैलोक्य पा गया था। क्या उस उदारता में कुछ सार अब नहीं है, क्या उस उदारता में कुछ सार अब नहीं है। बिंदु जी महाराज चवनि था प्रभु तुंहिंजो भला सुभाउ बदिलजी वाशा, हाँ पहिरियों ॾाढी दया करुणा महर कंदो रहंदे हाणे बंदि करे छॾी अथई छा? चओ हरे राम, हलाईंदो रहो बंदि न कर। प्रभु तूं त दीन बंधु दीनानाथ दयालु आहे, तोखे त अहिड़ा नाला भक्त चवंदा आहिनि, पोइ छा तूं दया बंदि करे छॾी आहे? याद तक कर, क्या वो स्वभाव पहला सरकार अब नहीं? बार हाणे ग़रीबनि जे लाइ कोन्हे, दुखनि जे लाइ कोन्हे। ॾिसो केॾी सुंदर भावना ईंदी आहे भक्तनि जे मन में, हा न? असां बसि हिकु ई ॻाल्हि ॼाणियूं, बसि झोलियूं भरींदो आहे तूं, आसूं पूरी कंदो आहे, पुटड़ा ॾींदो आहे, हा हे ॾींदो आहे हो ॾींदो आहे, बसि जेको खपे उहो ई त ॿाहिरि निकिरंदो, जेको भीतर आहे उहा ई त शइ ईंदी, जेको खाईंदासीं उनजी त डकार ईंदी, ओघराई ईंदी। हरे राम। चवनि था पिया कि जिससे कि द्विज सुदामा त्रैलोक्य पा गया था, हिकु ॿ मुट्ठी चांवरनि जे करे त उनखे टई लोक ॾेई छॾिया। छा उहा उदारता हाणे तुम्हें न रही छा? उहो तुंहिंजो दिलि वॾो न रहियो छा प्रभु? हरे राम हरे कृष्ण। दौड़े थे द्वारिका से, याद कर किन डुक वठी पाती है तुम महलन में, सुदामा सां मिलण जे लाइ अधीर थी वए हैं, तुम भी धीरज न पियो रखी सघे। टई लोक है विस्मित थी आ, धरती माता तक वीचारी हैरान थी वई कि मुंहिंजा स्वामी एॾा अधीर न थिया। चओ हरे कृष्ण। कि जॾहिं भीष्म पितामह जो भगवान वचन खयो, पंहिंजो तोड़े छॾियो, तॾहिं बि धरती माता हैरान थी वई, हिलण लॻी कि मुंहिंजा स्वामी वचन भंग कीअं कंदा। वरी जॾहिं अॼु भगवान डुकनि था सुदामे लाइ अधीर थिया, त वरी वसुंधरा माता अॼु हैरान थी वई आहे कि भगवान चवनि था कि मुंहिंजो पहिरियों वचन इहो थोरी आहे, मुंहिंजो पहिरियों वचन त इहो आहे कि पंहिंजो मान टाले मां भक्तनि जो मान रखंदो आहे, ॿिया वचन हुन जे पोइ आहिनि, त पहिरियों मां महावचन ई त निभायां थो। चओ हरे राम। वॾो वचन थो निभायां। छा सुदामे जे लाइ तूं वठी डुकूं पातियूं द्वारिका मों, त जेको सुदामो रोए पियो उन जे अखियुनि जा ॻोढ़ा ॾिसी करे, छा उन जे प्रेम जे लुड़कनि में बि हाणे तोसां प्रीत न रही आहे छा? हा तूं हाणे उहे भक्तनि जा ॻोढ़ा बि उन जे लाइ बि व्याकुल न थींदो आहे छा? हा हा, केॾी सुंदर भावना आहे। हरे राम। जिससे कि द्विज सुदामा त्रैलोक्य पा गया था, क्या उस उदारता में कुछ सार अब नहीं है। दौड़े थे द्वारिका से, दौड़े थे द्वारिका से,
जिस पर अधीर होकर उस अश्रु बिंदु से भी क्या प्यार अब नहीं है। ओ प्यारे प्यारे क्या वो स्वभाव पहला सरकार अब नहीं है। क्या वो स्वभाव हाँ दिलों के वास्ते क्या दरबार अब नहीं है। ओ कान्हा हाँ जय गोविंद गोविंद गोपाला। ओ जय जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला। जय मुरली मनोहर नंद लाला। ओ जय जय गोविंद गोविंद गोपाला। जय गोविंदा जय गोपाला। जय गोविंदा जय गोपाला। जय गोविंदा जय गोपाला। सभी चो जय गोविंदा जय गोपाला। 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 बोल जय गोविंदा जय गोपाला। सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। हो राम 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 सीता राम 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 राम। श्री राम 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 सीता राम 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 राम। श्री राम 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 सीता राम 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 राम। 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 चौ भाई श्री राम 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 सीता राम 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 राम। सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम।
बोल राम 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 सीता राम 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 हे राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान ओह बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली हर हर महादेव प्यारे हर हर महादेव देव 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 जय जय तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी ओ मेरी जगदम्बे मामा माँ जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय भारत माता माता जय जय भारत भारत माता राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम तो बोलो राधे 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 ओ राधे 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 खुल जाओ गौशाला राधे 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 राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राधे 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 श्री राधे 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 वानर मंडली राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन श्याम सुंदर जगत गुरु ओम हरि ओम। पूरा प्रभु आराधिया पूरा जाका नाम नानक पूरा पाइया पूरे की गुण गा हरि ओम भूर भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बोलो अन्नपूर्णा श्री वीरल भगवान श्री लक्ष्मी नारायण श्री साईं नाथ और आज के आयोलाल। बोलो भारत माता की जय हिंद। हाँ भाई टे सूचनाऊं तो
अॼु जी प्रसाद ज्ञानचंद परिवार में भगवान न्याणी निमाणी बख्शिया, उन जे उपलक्ष्य में प्रसाद भी करायो अथऊं, प्रसाद सेवा भी हली रही आहे। ऐं उनखे भी तव्हां आशीर्वाद ॾींदव। नमन कलवानीअ जो हैप्पी हैप्पी बर्थ डे भी आहे, उहो भी केक कटींदो, उनखे भी आशीर्वाद ॾींदव। ऐं रायपुर निवासी आशीष दरियानीअ जो भी जन्मदिन आहे, त सभिनि खे होलसेल में तव्हांखे आशीर्वाद ॾियणी आहे। 3 बार तव्हां चवंदव जी। हाँ भाई, न्याणी निमाणीअ खे आशीर्वाद तव्हांजी मिली। लोली भी ॻायूं, नई लोली पूरी पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। ओल्ड इज़ गोल्ड। ओ नंढड़ा शेरड़ा, ओ नंढड़ा शेरड़ा, वजाई वधाई पेरड़ा। ओ नंढड़ा शेरड़ा, वधाई पेरड़ा, घोरी ओ घोरी तो समा, छल जुग जुग जिए। समझ सुना। ओ नंढड़ा शेरड़ा, ओहो हो नंढड़ा शेरड़ा, वधाई पेरड़ा। ओ नंढड़ा शेरड़ा, वधाई पेरड़ा, घोरी ओ घोरी तो तमा, छल जुग जुग जिए। बोलो राधावर कृष्ण चंद्र की। न्याणी निमाणी दीर्घायु थे, खूब स्वस्थ रहे, विद्या कमाए, भक्ति कमाए, ऐं ॿई कुल सजाए। बोलो वृंदावन। खर्ची तोस बाबा, बोल राधावर कृष्ण चंद्र की जय। हाँ भाई, प्रसाद स्वीकार कयो। 8 खां 8:30 खां सत्संग भजन हलंदव। हाँ, अरे वाह वाह, इहा छा नमन। हाँ वाह वाह, नमन खे नमन आहे। हाँ, कृपा थे। बोलो वृंदावन। कृपा कृष्ण की मिलती ही रहे। नमन